बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां गवर्नमेंट जॉब्स जे लाइ इंट्री टेस्ट जे लाइ प्रिपरेशन करे रहिया आहियो त नईम वर्चुअल अकेडमी तव्हांजे लाइ सुनहरो मौक़ो आहे तव्हांजी ड्रीम जॉब हासिल कराइण जे लाइ। तव्हां प्ले स्टोर मां नेम्स वर्चुअल अकेडमी खे इंस्टॉल कयो। जीअं ई तव्हां इनखे इंस्टॉल कंदा त तव्हां वटि ओपन जो ऑप्शन ईंदो, जंहिंखे तव्हां क्लिक कंदव त तव्हांजे साम्हूं हिकु इंटरफेस अची वेंदो स्टूडेंट लॉगिन, जंहिंमें तव्हां रजिस्टर करे सघो था, पर तव्हां उनखे गेस्ट यूज़र जे तौर ते बि इस्तेमालु करे सघो था फ्री में। जीअं ई तव्हां गेस्ट यूज़र ते क्लिक कंदा त तव्हां वटि ऑप्शन्स ईंदा, फीचर्स ईंदा। सभ खां पहिरीं जेको फीचर आहे उहो न्यू जॉब्स जो आहे। जेके बि ईंदड़ जॉब्स आहिनि उन्हनि जी अपडेट, उन्हनि जी एडवर्टाइज़ तव्हांखे सभिनी खां पहिरीं मिलंदी। हिन में पेड कोर्सेज़ आहिनि जंहिंखे तव्हां परचेज़ करे सघो था, क्विज़ेस आहिनि जंहिंमें तव्हां प्रैक्टिस करे सघो था, पंहिंजे पाण जी असेसमेंट वठी सघो था, सॉल्व करे सघो था डिफरेंट सब्जेक्ट्स जा, डिफरेंट टेस्ट जा। हिन में कॉम्पिटिशन्स बि आहिनि जंहिंमें तव्हां पार्टिसिपेट करे सघो था, खटी सघो था। उन खां अलावा नेम्स शो तव्हां ॾिसी सघो था। उन खां अलावा सरनेम जा बुक तव्हां परचेज़ करे सघो था अफोर्डेबल प्राइस में। डेमो वीडियोज़ ॾिसी सघो था, जेके पेड कोर्सेज़ आहिनि उन जूं डेमो वीडियोज़ बि आहिनि हिते मौजूदु। उन खां अलावा तव्हां सरनेम जे बारे में वधीक ॼाणे सघो था, उन जे बारे में इंफॉर्मेशन वठी सघो था। उन खां अलावा तव्हां उन्हनि जे फैकल्टी मेंबर्स जे बारे में ॼाणे सघो था, इंफॉर्मेशन हासिलु करे सघो था। जेकॾहिं तव्हां बाय करणु चाहियो था कोर्सेस त लॉग आउट कयो हिन खे ऐं रजिस्टर नाउ ते क्लिक कयो। रजिस्टर नाउ ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे इंफॉर्मेशन पूरी ॾियणी आहे, नालो, ईमेल, नंबर, एड्रेस ऐं सब्सक्रिप्शन ते क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां सब्सक्रिप्शन ते क्लिक कंदा त अफोर्डेबल प्राइस आहे, एतिरे में त असां इंटरनेट जो पैकेज बि कराए छॾींदा आहियूं। उन खां पोइ साइन अप करिणो आहे। साइन अप करण सां तव्हां वटि हिकिड़ो मैसेज ईंदो, रोल नंबर। उन रोल नंबर जी मदद सां तव्हां जेज़ कैश ईज़ी पैसा जे थ्रू पेमेंट करे सघो था। जीअं तव्हां पेमेंट करे छॾींदा त तव्हां वटि ॿियो मैसेज ईंदो। उन मैसेज में तव्हां वटि यूज़र नेम ऐं पासवर्ड ईंदो। उन यूज़र नेम ऐं पासवर्ड खे तव्हां ऐप में लॻाईंदा ऐं साइन इन कंदा त तव्हां वटि ऐप खुली वेंदो तव्हांजे नाले सां, ऐं उन खां पोइ तव्हां कोर्सेस, प्रिपरेशन सभु करे सघो था जेके पेड आहिनि। थैंक यू फॉर वॉचिंग। महिरबानी।